ख़बर वासा शेयर कई पिया सेहत वारी वसी डॉक्टर अज़रा फैसल पेचुहो ॿारनि खे बुके टुका लॻाइण वारी मुहिम जो इफ़्तिताह कयो आहे। पुलिस अस्पताल में टुका लॻाइण वारी मुहिम जे इफ़्तिताह बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा फैसल पेचुहो चयो त अॼु सां बुके मुहिम शुरू करे छॾी आहे। ये मुहिम 28 ॾींहनि ताईं जारी रहंदी। जेके ॿार वैक्सीनेशन खां रहिजी विया आहिनि उन्हनि खे वैक्सीनेशन कई वेंदी। उन सां ॿारनि जी हिफ़ाज़त थींदी। हुन चयो त वैक्सीनेशन तमामु अहम आहे। उहो 5 सालनि खां घटि उमिरि वारनि ॿारनि खे वैक्सीन कई वेंदी। इहा 20 ॾींहनि वारी मुहिम आहे जंहिंमें 8 ॾींहनि जो वक़फ़ो हूंदो। सूबाई वज़ीर सैयद डॉक्टर अज़रा पेचुहो चयो त केपी में पोलियो जो आख़िरी केस साम्हूं आयो आहे। पोलियो वायरस असांजे माहौल में दाख़िल थी चुको आहे। वायरस माहौल में दाख़िल थी चुको आहे। उनखे ख़त्म करणु ॾुखियो आहे। कोशिश आहे त ईंदड़ साल ताईं उनखे माहौल मां ख़त्म कयो वञे। हुन चयो त सिंध हुकूमत कैंसर जे दवाउनि जी ख़रीदारी लाइ टेंडर जारी करे रही आहे। अवां खे ख़बर ॾियनि पिया सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा फैसल पेचो जो चवणु आहे त अॼु सां बुके मुहिम शुरू करे छॾी आहे। ही मुहिम 28 ॾींहं ताईं जारी रहंदी। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। कराची खां इमदाद सुमरा लाइन ते मौजूद आहे। जी इमदाद सुमरा, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ॿुधाईंदा हलूं त अॼु जेको आहे पूरे सिंध में जेको आहे केचप जो जेको आहे मुहिम जेका आहे उहा अॼु खां शुरू कयो वियो आहे। जॾहिं त सिहत वारी सूबाई वज़ीर अज़रा अफ़ज़ल पेचुहो जेको आहे जो इफ़्तिताह करे छॾियो आहे। सिहत वारी सूबाई वज़ीर जो चवणु हुयो त अॼु खां पूरे सूबे में जेको आहे 20 ॾींहनि ताईं 5 सालनि ॿारनि खे जेको आहे बिग केचप वैक्सीन कई वेंदी। संदसि इहो बि चवणु हुयो त जेकी ॿार रहिजी विया उन्हनि खे जेको आहे सो हिकु भेरो ॿीहर वैक्सीन कई वेंदी। हिन जो इहो बि चवणु हुयो त पूरे सूबे में जेको आहे वैक्सीनेटर इन बिग केचप वैक्सीन में जेको आहे 1000 वैक्सीनेटर इन्हनि में जेको आहे हिसो वठंदा। जॾहिं त अॼु सुबुह जेको आहे सिहत वारी सूबाई वज़ीर पेचुहो बिग केचप वैक्सीन जो पिणु इफ़्तिताह करे छॾियो आहे। जी ठीकु आहे इमदाद, तव्हां जी महिरबानी।